खबर काने नतीजे जी भी असा के खबर काने तो सुबाने नतीजो असा जो छा निकरंदो निचूड़ निकरी करे किथे वनी पियना सो दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो जरे नतीजे जी खबर न हुजे ए मानू इम्तिहान जी हालत में हुजे तो वो इम्तिहान देने जे ला मानू के मेहनत करनी पवंदी आ कोशिश करनी पवंदी आ हथ ते हथ दई करे मानू वेंदो न जेकरे ये वे ही रहंदो तो यकीनन वो मानू उन मानू जे नाकामी जा जेके जान साहिल कोई ज्यादा थींदा हन मेहनत के जी अल्लाह रायगा को न कंदो आ मेहनत खुदा के जी भी जाया न कंदो आ ये दुनिया आखिरत जे लाए तमा सा जे लाए पोख जे मिसला ये रिवायत में अचे तो दुनिया मजरातुल आखिरा दुनिया आखिरत जे वास्ते पोखा ये मानू हारी नारी हर काईंदा बिज छटींदा पोख पोखींदा उन खां बाद में वा वधंदी को फसल तैयार थींदो उन खां बाद में कुछ न कुछ अन्न ईंदो जेको मानू पंहिंजे घर में खणी ईंदो त इहा दुनिया जे वास्ते ये आखिरत जे लाइ ये दुनिया पोखा तंहिंजे करे हिन जाइ ते जेको तव्हां सां अमल कंदासो जेका पोख सां कंदासो उन जो नतीजो हली आखिरत में निकिरंदो अल्लाह ताला तव्हां असांखे उन जे लाइ तयारीअ जी तौफीक अता फरमाए वो जेका कुरान करीम जी आयत पढ़ी आ उन जो अवां तर्जुमो ॿुधो ऐं उन खां बाद में उन जे ज़िमन में चंद गुज़ारिशूं तव्हां जे साम्हूं मां अर्ज़ कंदुसि ऐं उन खां बाद में दुआए ख़ैर अवां जे ख़िदमत में गुज़ारिश आहे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो त मां अर्ज़ कयां थो पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सूरा हुजूर जाम मती आयो दुरूद गाड़ी पढ़ो वरी आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला इरशाद फरमायो या अय्युहन नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून नियारो सुभान अल्लाह वरी आवाज़ चो खुली करे सुभान अल्लाह चो ये खिताब तमा सा पूरी इंसानियत सा मुखातिब केरा चो अल्लाह अॼु ज़ोर सां चो एक सुकून लॻंदो वरी आवाज़ जो केरु मुखातिब अल्लाह कदे मुखातिब तहां सां केरु थींदो आहे कदे इंसान थींदा आहिनि कदे माण्हू थींदा आहिनि कदे मौलवी थींदा आहिनि कदे मुक़र्रर ख़तीब थींदा आहिनि कदे तव्हां जे इलाइक़े जा चङा भला अमीर थींदा आहिनि पर ही जेको ख़िताब आहे पूरो इंसानियत खे आहे ऐं ख़िताब आहे अल्लाह जी सुभान अल्लाह ॿुधण जे लाइ तयारु आहियो त वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह तुझो मुझो रब फरमाए तो या अय्युहन नास ऐ इंसाना इन गोठ जायो तब इंसान उन खिताब में बी गोठ जायो तब इंसान इन खिताब में सिंध जायो तब इन खिताब में पाकिस्तान जायो इन खिताब में बरतानिया अमेरिका जायो इन खिताब में अरब आजम जायो इन खिताब में पूरी इंसानियत के बगैर कई रंग कौम नस्ल दे पूरे इंसानन के अल्लाह फरमाए दो या अय्युहन नास ऐ इंसाना बुधो रब्बकुमुल्लज़ी
खलक़कुम पंहिंजे उन रब जी इबादत कयो जंहिं रब तव्हांखे पैदा कयो आहे जंहिं रब तव्हांखे ख़लक़ियो आहे जंहिं नस्त मां तव्हांखे हस्त में आंदो अदब खां तव्हांखे वजूद में आंदो तव्हां कुझु कोन हुयो अल्लाह तव्हांखे पैदा फरमायो सिर्फ़ तव्हांखे पैदा कोन कयो अथई वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम जेके तव्हां खां अॻु में गुज़रिया आहिनि उन्हनि खे बि रब ख़लक़ियो आहे उन्हनि जो ख़ालिक़ बि ख़ुदा आहे उन्हनि खे भी अल्लाह पैदा कयो लअल्लकुम तत्तक़ून इबादत इन जे लाइ कयो त जीअं तव्हां मुत्तक़ी थियो तव्हां परहेज़गार थियो तव्हां नेक थियो सुठा थियो भला थियो तव्हांजे अंदरि तक़वा पैदा थी वञे अल्लाह ताला तव्हांजे हुकुम थो फरमाए त इबादत कयो त जीअं तव्हां मुत्तक़ी ऐं परहेज़गार थी वञो इन इबादत जो जेको असर आहे इन इबादत जो जेको फ़ाइदो आहे मता को समझे तो खुदा की जरूरत आहे या जरूरत अल्लाह जी नाहे इबादत तव्हां असांजी जी हाजत खुदा खे नाहे उन इबादत जो समर ऐं सवाब तव्हां ई असांखे मिलंदो तव्हां असांजो ख़ुदा जा बंदा असां अल्लाह जा आहियूं बाना अल्लाह असांजो ख़ालिक़ आहे असांजो अल्लाह मालिक आहे असांखे तो न पैदा फरमायो पर पूरी कायनात खे अल्लाह पैदा फरमायो पूरी इंसानियत के खुदा पैदा फरमायो अगियन पोयन सभिनी जो ख़ालिक़ अल्लाह हुआ बल्कि अर्श का तहत सरा ताईं जात मखलूक आहे गुजरी या दीदी सभिनी जो ख़ालिक़ सुभान अल्लाह अब ईमान आहे ना सुभान अल्लाह जंहिंजो आहे वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह जो अॼुकल्ह त अजीब माहौल आहे हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके ख़ुदा जे वजूद जा ई इनकार कम्युनिस्ट नज़रिए जा माण्हू अल्लाह जे वजूद जा इनकारी त ख़ुदा माज़ अल्लाह आहे ई कोन न ख़ुदा आहे जे पूरी दुनिया खे पैदा फरमायो फलक अर्श कुर्सी ज़मीन के बनाया फलक अर्श कुर्सी ज़मीन के बनाया सो अल्लाह 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 थकजी पिया हो तो भले चुप वेहो ना हो थका तो सुभान अल्लाह जो आवाज़ सुभान अल्लाह ईमान की ताज़ो कयो अल्लाह जो हम्द ॿुधो मिट्टीअ मां आदम जो जिस्म के बनायो बिना पीर ईसा नबी के बनायो फिरौन जे झोलीअ में मूसा कैन पायो फिरौन जे झोलीअ में मूसा कैन पायो ज़मीन जे तख्ते ते नबी के घुराया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन के बनाया सो अल्लाह 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 इमाम जाफर सादिक जो सुभान अल्लाह
पुत्रा इमाम मोहम्मद बाकिर जो इमाम मोहम्मद बाकिर साईं पुत्रा हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जो इमाम ज़ैनुल आबिदीन पुत्रा शहीद करबला ताजदार करबला हजरत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला सुभान अल्लाह। उन इमाम जाफर सादिक खां हिकिड़े पुछो तारे जेको अल्लाह जे वजूद खे नथो मञे। इमाम जाफर सादिक खां पुछई अल्लाह आहे? इमाम साईं फरमायो हा अल्लाह आहे। जी अल्लाह आहे तो दलील मुखे दे। इमाम जाफर सादिक फरमायो से कदे समुद्र में दरिया में सफर कई जिसे कयम उते का अणवणंदड़ सूरत हाल थी जैसे हिकिड़ो दफ़ो थी जी जेका थी उहा बयान करे ॿुधाए त मां ॿुधाए सुभान अल्लाह। जैसे समुद्र में सफर हो बेड़ीअ ते सवार हुआसो मां बि हुयुसि ॿिया बि माण्हू हुआ ओच को तूफान अची लॻो हिकिड़े पासे ॾे तूफान हुयो ॿिए पासे ॾे समुंड जो लहरो हुयो। समुंड जे लहरुनि तूफान ज़ोरदार असांजे ॿेड़ीअ खे कल्टी करे छॾियो। मल्लाह बि हलाइण वारो अंदरि माण्हू बि ॿुॾण लॻा ॿुॾी ॿुॾनि पिया गोता पिया खाइनि ॿुॾंदा पिया वञनि। मां बि उन जे अंदरि हुउसि मूंखे ॿेड़ीअ जो हिकिड़ो फटो हथ अची वियो पोइ मां उन जे मथां सवार थियुसि। इमाम फरमायो पोइ छा थियो? जेसीं हलंदे हलंदे हवा तूफान तेज हो समुंड जो लहरो जानलेवा हुयो ओ तख्तो बि मूंखां छॾाइजी वियो। जी पोइ छा थियो? जेसीं पोइ छा थींदो ज़िंदगीअ खां मायूस थी चुको हुयुसि इहे समुंड जे लहरुनि मूंखे हलायो पिए। हीअं जो लहर छोली आई त तेज़ीअ सां अहिड़ी त छोली लॻी जो समुंड जे उन लहर उन छोलीअ मूंखे पंहिंजे किनारे ते उछलाए छॾियो। इमाम जाफर सादिक फरमायो ठीक हाणे मूंखे ॿुधाए बेड़ी जॾहिं ॿुॾी वई त तुंहिंजो आसरो बचण जो कहिड़ी शइ ते हो? चई साईं पहिरियां त हुयो ॿेड़ीअ ते त हीअ पार पहुचाईंदी जिथे सफ़र करणो पहिरियां त ॿेड़ीअ में चढ़ियल आसो ॿेड़ीअ ते आसरो हो मल्लाह में आसरो हो त मल्लाह पियो हलाए ॿेड़ीअ में आसरो हो जो ॿेड़ीअ ते हुयासो ॿेड़ी भॼी पई ॿुॾी माण्हू विया फटो तख्तो मूंखे नज़र आयो आसरो उम्मीद जो फटो वञी थियो त इन जे मथां भला तुरी काथे निकिरंदुसि वञी जॾहिं फटो बि तोखां छॾाइजी वियो पोइ कंहिंमें उमेद आसरो हुई दारियो ख़ामोश थी वेठो छो त आसरे वारियूं सभु शयूं ख़तम थी वियो मल्लाह ॿुॾी वियो ॿेड़ी बि हली वई तख्तो हथ आयो सो बि ख़तम थी वियो। हाणे हिकिड़े पासे ॾे तूफ़ान आहे ॿिए पासे समुंड जो लहरूं आहिनि उन में पियो किरे गोता खाए ॿुॾे पियो ख़ामोश थी करे जॾहिं वेठो तव्हां असांजे इमाम जाफर सादिक फरमायो जॾहिं सभु सहारा ख़तम थी वेंदा आहिनि सब आसरा खत्म थी वेंदा आहिनि सब उमेदूं जे जाइ ते ख़तम थी वेंदियूं आहिनि उन वक़्त में बचाइण वारो अल्लाह हूंदो आहे। तोखे आसरो हो मलाह जो त ॿेड़ी तूं हलाए मंज़िल ते पहुचाईंदो तोखे उम्मीद हुई ॿेड़ीअ में मथां तोखे वरी आसरो थियो वञी फटे तख्ते जे मथां उहो तख्तो बि हलियो पियो हाणे तूं समुंड जे लहरुनि में हुए तूफ़ान ते लॻा हवाउनि जे गर्दिश जे अंदरि हुए इन हवाउनि जे गर्दिश में समुंडी लहरुनि जे खटाब में जॾहिं आसरा ख़तम थी वञनि पोइ चए ज़ात में सिर्फ़ बचण जो आसरो रहंदो आहे अल्लाह सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर उलमाए अहले सुन्नत सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
इन सभिनी जो ख़ालिक़ खुदा बेशक अल्लाह तो फरमाए उन रब जी इबादत कर जे रब तोखे ख़लक़ियो आहे जंहिं तोखे पैदा कयो आहे मूरतुनि जी इबादत न सूरतुनि जी इबादत न मुजस्समनि जी इबादत न हथ सां जन बुतनि खे ठाहियो अथई हथ सां जन खे तराशो था उन्हनि खे सूरतूं मूर्तूं ठाहे काबू करे बंगलनि में महलनि में रखो था उन्हनि जे साम्हूं वञी था झुको झुकण इन्हनि खे मुनासिब कोन्हे जंहिंजे अॻियां झुकबो आहे सुभान अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिक्र जा हर चार इमाम अब घणा इमाम फिक्र जा एक फिक्र हनफी शाफई हम्बली मालिकी मालिकी फिक्र जो इमामा इमाम मालिक हम्बली फिक्र जो इमामा इमाम अहमद बिन हम्बल शाफई फिक्र जो इमामा इमाम मोहम्मद बिन इदरीस शाफई ऐ फिक्र हनफी जो इमाम जो तवा सा जो इमामा वो सैयदना इमाम आजम अबू हनीफा सुभान अल्लाह इमाम शाफई खां कहीं पुछा कई तसे खुदा आहे जी हाँ अल्लाह आहे जी दलील खुदा जे हुजण जो तव्हां वटि कहिड़ो दलील आहे इमाम शाफी उन वक़्त में जिथे बीठो हो उहो तूत जो वण तूत जे वण जे हेठां इमाम शाफी बीठो जी अल्लाह जे वजूद जो दलील थो घुरे न जी आओ जिथे ॿुधायो जे तूत जो जेको वण आहे इहो अल्लाह जे हुजण जो दलील सुभान अल्लाह जैसे कीअं सम्झायो जी सम्झाईंदो जे जेको तूत जो वण आहे इन जे पन्ननि खे तूत खे उन जे पन्ननि खे जेकॾहिं बकरी खाईंदी आहे त खीर उन मां ईंदो आहे हणो खाईंदो आहे मुश्क उन मां ईंदो आहे माखीअ जी मख ते चूसींदी आहे त माखी उन मां निकिरंदी आहे सुभान अल्लाह रेशम जो कीड़ो इन ते वेहंदो आहे त उन मां रेशम ठहंदो आहे इमाम शाफी फरमाए शयूं घणियूं आहिनि जी शइ हिकु उन जा पन वण हिकु तूत शइ हिकु त तक़ादा उन जी बि हिकिड़ी शइ हुजे त हिकु ई शइ ठहे जे खीर ठहे त माखी न ठहे माखी ठहे त रेशम न ठहे रेशम ठहे त पोइ वरी ॿी शइ उन मां न ठहे पर बकरी खाए थी त खीर थो ठहे उन मां जे रेशम जो कीड़ो अची वेही करे उनखे पननि खे ऐं तूत खे खाए उन मां रेशम थो निकिरे माखीअ जी मख जे करे वेहंदी आहे उनखे चूसींदी आहे उन मां माखीअ जे मख जे चूसण जे करे उन जा माखी निकिरंदी आहे हुअण त ईअं घुरबो हो त हिकु शइ निकिरे हा उन तूत हिकु आहे पन हिकु आहे तबियत जी तक़ादा बि उन जी हिकु ई हुजणु घुरिजे पर न मुख़्तलिफ़ शयुनि जे खाइण सां मुख़्तलिफ़ शयूं उन मां निकिरनि थियूं उहा कहिड़ी ज़ात आहे उहा कहिड़ी शइ आहे उहो केरु आहे जो हिकु ई शइ खे चार शयूं खाइण जो त हिकु शइ नथी निकिरे चइनि शयुनि जे खाइण सां चार शयूं उन में निकिरंदियूं जे 100 शयूं खाईंदियूं त 100 शयूं उन मां निकिरंदियूं पोइ जेका ज़ात हिकु शइ मथां चार शयूं खाइण ऐं हर शइ मां अलॻि अलॻि शइ कढे थी उन ज़ात खे रब्बुल आलमीन जी ज़ात चइबो सुभान अल्लाह बेशक हज़रत उमर अमीर उमर चओ सुभान अल्लाह वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ हुजूर जे चइनि वॾनि ख़लीफ़नि मां ॿिए नंबर ते ख़लीफ़ो अमीर उमर उन जे साम्हूं हिकिड़ो वेठो जैसे मूंखे तअज्जुब थो अचे उहो जेको हमरा हो शतरंज जो खिलाड़ी हो शतरंज खेॾंदो
जैसे मुखे ताजुब तो अचे इमाम हजरत अमीर उमर के तो चवे पाण करे केड़ो ताजुब तो थी जैसे हिक फुट जो थे तो वो फटो टकटो वो बोरट जेते शतरंज जी रांद असां खेडूं फुट जो हिक मुरब्बा फुट उन जी एराज़ी जे कदे उन में असां रांद कंदे हिकु भेरो खेडूं 100 भेरा खेडूं जे कदे 1 लख भेरा असां उन फुट वारे बोरत जे मथां 1 लख असां शतरंज जूं रांदियूं खेडूं त हर रांद में उन जी चाल हिकड़ी कान ईंदी आहे हर रांद में चाल तब्दील थींदी आहे लख रांदियूं लख चालू 2 लख रांदियूं 2 लख उन जूं चालू माना बोर्ड नंढड़ो हिकड़े फुट जो आहे पर उन में एॾो अंदाज़ रखियल आहे जो उन 1 फुट वारे शतरंज वारे न बोर्ड जे मथां जॾहिं असां लख भेरा खेॾूं त हर भेरे उन जी चाल साॻी न मोटंदी मुख़्तलिफ़ रंग उन जी चाल न थींदी हज़रत अमीर उमर फरमायो इहो त फुट जो आहे न तूं फुट जी ॻाल्हि थो करे मां हिक गिराठ जी ॻाल्हि तोखे कयां थो अरबे खरबे माण्हू बिहार हिकड़े जो चेहरो ॿिए जे चेहरे सां न मिलंदो सुभान अल्लाह गौर सां सुभान अल्लाह तूं त अञा फुट जी ॻाल्हि थो करे ऐं लख रांदुनि जी ॻाल्हि करे थो त हर रांद में चाल मुख़्तलिफ़ हूंदी हिक गिराख जे बराबर माण्हू जो चेहरो आहे अरबे खरबे माण्हू बिहार हिकड़े जो चेहरो ॿिए जे चेहरे सां न मिलंदो इहो बोरड तूं ठाहियो आहे जंहिंजी तूं ॻाल्हि थो करे त हर भेरे में चाल मुख़्तलिफ़ हूंदी पर शक्ल इंसान जी अल्लाह ठाही आहे खरबे बिहारी जे रंगे जी शक्ल में ठाही नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर पर वो ज़मानो अञा फिंगर जो कोन हो हे ज़मानो फिंगर जो आउंठो लगा पूरी दुनिया आउंठो लगाए इन आउंठ जो जेके लकीरूं आहिनि न अरबे खरबे माण्हू न हिकड़े जो लकीरूं ॿिए सां कोन मिलनि सुभान अल्लाह ही लकीरूं असांखे ॾिसण में पूरियूं कोन थियूं अचनि इहे आउंठ जूं लकीरूं जेके ॾिसणियूं सनड़ियूं आहिनि नज़र बि कान थियूं अचनि अरबे खाद ठहिया पिया आहिनि या एयरपोर्ट ते वञे ठक जो वञी कर त जीअं तुंहिंजो आउंठो लॻंदो एक जो फोटो कोन्हे फोटो सॼो तुंहिंजो भाइयो डेटा तुंहिंजी निकिरी ईंदी तफ़सील सॼो तुंहिंजो ईंदो माना खरबे माण्हू जेको आउंठ ते लकीरूं आहिनि उन्हनि लकीरुनि जो न मिलनि हिक जे लकीर ॿिए जे लकीर खां भला 100 खां पोइ त भला मिलनि 1000 खां पोइ पाण में मिलनि लख खां पोइ त भला मिलनि करोड़ खां पोइ त मिलनि न खरबे माण्हू जा फिकर लॻाए हिकिड़े जी मुजादा लकीर ॿिए जे लकीर सां न मिलंदी या कुदरत आहे त असांजे रब्बे क़दीर सुभान अल्लाह सिजु चंड तारा कया करे रोशन बिना वट कपजे बिना रंज रोगन सभिन खे सरचाए इसे कोन दोहल सभिन खे सरचाए इसे कोन दोहल हवा कहे पानी दरिया कहे बहाया सो अल्लाह 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 सभई जो अल्लाह जो ज़िक्र सो अल्लाह